अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नवाज़ शरीफ़ क़ुर्बानियूं ॾेई ॿुधाए छॾियो त इमरान ख़ान किथां आयो ऐं उन्हीअ खे खणी अचण वारो केरु आहे। मरियम नवाज़ जो हटियावाला में आज़ाद कश्मीर जे इंतिखाबी मुहिम सां ख़िताब। हुन चयो त मुल्क में महांगाईअ सबबि हर तबिको रोई रहियो आहे। सिर्फ़ु हिकु शख़्स ख़ुशहाल आहे जंहिंजो नालो इमरान ख़ान आहे। मुल्क में वधंदड़ कोरोना केसेस जे सबबि चौथी लहर जो ख़दशो। 24 कलाकनि दौरान 2000 जे लॻभॻि केसनि जी तस्दीक, शरह 4% खां वधीक रही। मुल्क अंदरि 27 माण्हू अजल जो शिकार। वज़ीर अज़म जी हिदायतुनि ते इज़ाफ़ी सिक्योरिटी वापसि वठण जो अमल शुरू। स्पीकर, डिप्टी स्पीकर, क़ौमी असेंबली शेरी मज़ारी ऐं परवेज़ खटक समेत केतिरनि ई वज़ीरनि खां ज़ाती सिक्योरिटी वापसि वरिती वई। मार्केट कमेटीअ जे अॻुवाणनि पारां हबीबुल्लाह पठान, हामिद सहतो, शरीफ़ अब्बासी ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करण बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त मार्केट कमेटीअ खे 1972 में ज़ुल्फ़कार अली भुट्टो सेमी गवर्नमेंट जो दर्जो ॾिनो, जॾहिं त हिन वक़्त ताईं असांखे ख़ज़ाने खाते मां ज़िम नथो कयो वञे। हुननि चयो त असां 350 मार्केट कमेटीअ जा मुलाज़िम आहियूं, जॾहिं त असांजी 77 करोड़ पघारूं ऐं पेंशन रोके छॾी आहे, जेको असां सां ज़ुल्म आहे। असांजा ॿार फ़ाक़ा कशी करण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त असां मार्केट कमेटीअ जा उहिदेदार गुज़िरियल 15 सालनि खां मुतालबनि जी मञता लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। मोरो भरिसां ॿिए मेल वटि नेशनल हाईवे ते मोटरसाइकिल सवार फयाज़ हुसैन चंड मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि ऐं दिमाग़ में धक लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे बेहोशीअ जी हालत में फौरी तौर ते नवाबशाह जे अस्पताल नियो वियो, जिते नौजवान ज़ख़्मनि जी सट न सहंदे फ़ौत थी वियो। संदसि लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। संदसि जनाज़े निमाज़ मोरो भरिसां संदसि ॻोठ रहीम चंड में अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी बिरादरीअ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं खेसि सवेयाले अखियुनि सां अबाणे क़ब्रस्तान में मिटीअ मां हवाले कयो। मोरो में एजुकेशनल एंड कल्चर सोसाइटी पारां मोरो जे मिटीअ मां जनम वठंदड़ नौजवान लिखक, डायरेक्टर, प्रोड्यूसर, ड्रामा निगार, आर्टिस्ट, हिदायतकार सिराजुल हक़ सूमरो जी फिल्म मोमल राणो जी हिकु पुरवकार रोनुमा तक़रीब सैयद हाउस में मोरो में मुनक़िद थी गुज़री, जंहिंजी सदारत गुलाम नबी मोराई कई। महिमान ख़ासि MP मुमताज़ अली चांडियो हो, जॾहिं त तक़रीब में चूंडियल नुमाइंदनि, सियासी समाजी अमली अदबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, कारकुननि, शेरनि, अदीबनि, लेखकनि, फ़नकारनि, उस्तादनि, शागिर्दनि समेत वॾे अंग में शिरकत कई। मोरो IBA टेस्ट पास उस्तादनि जी जोड़ियल एक्शन कमेटीअ पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी ज़िलई चीफ ऑर्गेनाइज़र फयाज़ चांडियो, नज़ीर अहमद दरस, वकार सूमरो, सैयद नवीद अली शाह, इश्तियाक कलोड़ो, हाकिम नवल, राजेश कुमार, इमरान सोलंकी, फ़हीम रज़ा पवर ऐं ॿिया करे रहिया हुया। काज़ी अहमद पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे अॻुवान ऐं MPA हाजी अली हसन ज़रदारीअ जो काफ़िलो जोड़ा मोरी पहुतो, जिते गबोल बिरादरीअ तरफ़ां दौलनि शरनाइनि सां ज़बरदस्त इस्तक़बाल कयो वियो। PP जोड़ा मोरीअ जे अॻुवान मोहम्मद अनिस गबोल, अली मोहम्मद ज़रदारी ऐं इस्माइल कबर तरफ़ां जोड़ा मोरी कैंप ते PP जे अॻुवान हाजी अली हसन ज़रदारी ज़बरदस्त गुलनि जी वर्खा ऐं अजरक पाराया विया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।